करीम अल्लाह मुझे रहीम अल्लाह मुझे खालिक अल्लाह मुझे मालिक अल्लाह मुझे जल्दी राज़ी थियण वारा करीम रब कि मौला सजाद जे इन्हनि जुमलनि जो वास्तो आहे असांखे घुरणु नथो अचे तोखे ॾियणु अचे बहानियान जो ही पुरखलूस एहतमाम पंहिंजे बारगाह रुबूबियत में क़बूल फरमा मुनाजी जा टूटा फूटा अल्फाज जिथां जिथां मोमिन आया हैं मुझे करीम अल्लाह इन जो जेको भी सवाब थे नगर नार जो सवाब मरहूम मकसूद ज़मार इनायतुल्लाह अबड़ो उनजा जेके भी अज़ीज़ क़रब आहिनि उनजे रूह खे विसाल फरमा उन्हनि जा कबीरा सगीरा गुनाह माफ़ फरमा उन्हनि खे जन्नत फिरदौस में जगह इनायत फरमा तू करीमा उनजी कब्र ते करम फरमा तू रहीमा उनजी कब्र ते रहम फरमा असांजी पाक दुआ के जनाब ज़हरा जे सदके मुस्तजाब फरमा सलवात पढ़ो आले मोहम्मद सैयदना व नबीना व तबीब क़ुलूबिना व शफ़ी ज़ुनूबिना मौलाना अबिल कासिम मोहम्मद सल्लल्लाहु अस्सलातु वस्सलामु अला जलीलतिल
मखदूमतिल महरूमा बेहके अलमीरा से अभी रसूल बीबी फातिमा ज़हरा बुलंद सलवा लासियमा हुसैन गरीब अजरुल नथोते मौला तान जी आज़ादारी कबूल करे। मां चयो थकिजी पिया हूंदो। पूरी दुनिया गम पे थी मलाए रोड ते जुलूस ॾिसंदो आयो आं लॻे थो कंहिं अमीर जो गुज़र थी वियो। या हुसैन या हुसैन रोई रोई चमोली साहब अमीर जो वॾो हुयो पर इब्ने मुल्ज कूफे में गरीब करे न्याणीअ जी शादी थींदी आहे बहसरतूं हूंदियूं अथसि जेके न्याणे ने वेड़ा वेठा है उन्हनि सां थो ॻाल्हाए। बहसरतूं हूंदियूं आहिनि कहिड़ियूं हसरतूं जे शादी थी वञेस ईद करीब अचे दरवाज़े खे ॾिसंदी दीद करे इंतज़ार कंदी आहे केॾी महिल था भाउर ईद लाइ वठण ॿी हसरत हूंदी आहे मरी वञा कफन बाबे जे घरां मिले ओ कोलाब जेल वारो मां तव्हां खां थो पुछां छा इहा हसरत अली जे धीअनि जी न हुई ईद जे ॾींहुं रोई चवनि पयूं बाबा कूफे जे मायुनि नवां कपिड़ा पातनि ओ बाबा तुंहिंजूं धीअरूं मिटीअ ते रोवनि अजरुकुम अल्लाह बहसरतूं हूंदियूं आहिनि क़िबला न्याणीअ खे कपिड़ा वठी ॾींदा आहियो ईद क़रीब हूंदी आहे इहा न्याणी जी फितरत हूंदी आहे सहेलियुनि खे जोड़ा ॾेखारींदी केॾी महिल मासीअ खे जोड़ा ॾेखारींदी आहे हे बाबो ईद लाइ वठी आयो आहे अज़ादारो ज़ैनब जो बाबो ज़ख्मी आहे या कूफे जूं औरतूं कपिड़ा ॾेखारींदियूं थियूं अथनि बकिया ॾे मुंहुं करे रोई चवनि थियूं अम्मा किस्मत किस्मत जी ॻाल्हि अम्मा बादो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तकीन। अखियों साफ करे सलवात पढ़ो आले काल इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम फुस्तो बिरब्बिल काबा बुलंद सलवात पढ़ो। मजमू काफी आवाज थोड़ो बुलंद आवाज सां सलवात पढ़ो आले अज़ीज़ान मोहतरम जमिल जानो जवानो बुजुर्गो भाइरो अॼोको ॾींहुं
वो ॾींहुं जंहिंमें ॿ गिरोह तव्हांखे नज़र ईंदा, हिकु कातिल जे पासे हूंदो, हिकु मक़तूल जे पासे। जेको कातिल जे पासे हूंदो वो कंहिं न कंहिं तरीक़े सां प्रोग्रामनि में शैतानगिरी कंदो। जेको मक़तूल जे पासे हूंदो लाज़मी न आहे त मजलिस में हुजे, उहो घर घर में वञी इन मक़तूल अलीअ जी हिमायत में नज़र ईंदो। तव्हांजे साम्हूं मौला जो हिकिड़ो जेको आख़िरी जुमिलो आहे उहो पढ़ियो आहे ऐं क़ुरान जी वरी इब्तिदा पढ़ी अथमि। क़ुरान जी इब्तिदा ऐं मौला जो इंतहा वारो जुमिलो। अल्लाह साईं तो चए ज़ालिकल किताब ला रैब फी हुदल लिल मुत्तकीन। हिन किताब में कोई ऐब कोन्हे ऐं ही किताब हिदायत आहे उन्हनि जे लाइ जेके मुत्तकी आहिनि। पहिरीं ॻाल्हि त वाज़े थी वई त क़ुरान हर कंहिंजे लाइ हिदायत नाहे, भले पढ़ी पढ़ी अंधो थी वञे। ईअं खणी चवां त जुमे जुमे ते वञी काबतुल्लाह में नमाज़ पढ़े, काबे जे गिलाफ खे चुमी चुमी उते मौत अची वञेसि, हाफ़िज़े क़ुरान हुजे जे मुत्तकी नाहे त हिदायत न मिलंदसि। मुंहिंजी जो कि तकरीर आहे या तव्हांजे ज़हननि खे खोलींदी बग़ैर कंहिं मुनाज़रे जे। दोस्तनि खे चओ बाबा 5 शर्तूं असांखे मौली साहब दसियूं आहिनि त जंहिंखां हिदायत वठो उन में 5 शर्तूं हुजनि त हिदायत वठोसि। जे 5 मां 4 अथसि, 1 न अथसि त हथ ॿधी चओसि तूं पाण हिदायत वठ। क़ुरान हादी आहे, हिदायत हुजे। 14 बि हादी आहिनि छो जो हिदायत था ॾियनि। क़ुरान जो कौल ऐं मासूमनि जो फ़ैल तव्हांखे हिकिड़ो ई मिलंदो। 5 शर्तूं जंहिंमें हुजनि अल ख़ामिसतो शुरूत, 5 शर्तूं हुजनि त पोइ उनखे हादी मञो, उनखां हिदायत वठो। पहिरीं हिन इलाइक़े जा शरीफ़ो शर्त आहे अल अव्वलो अल आदिल। आदिल जंहिंखे मिंबर ते विहारियो अथव, जंहिंखे पटको पारायो अथव, जंहिंखे ख़लीफ़ो मुक़ररु कयो अथव, जंहिंखे सरदार बणायो अथव, इन जे ज़रा ज़िंदगी खे पढ़ो, आया इहो आदिल आहे या न। जे आदिल आहे त हिदायत वठोसि, जे आदिल न आहे त लाहियोसि। पहिरीं शर्त आदिल। छा खे चइबो अदिल? इंसाफ़ करण वारो न। क़ुरान आदिल उनखे कोठियो आहे हर उहो कमु जेको अल्लाह चवे उहो करे। सभु ॻाल्हायो दोस्तो। हर उहो कमु जेको अल्लाह चवे उहो करे, हर उहो कमु जंहिंखां हू रोके रुकिजी वञे, ज़िंदगी पढ़ोसि। जे ईअं कयो अथई त पोइ मिंबर ते वेहारियोसि, न त मिंबर जे लाइक़ु ई कोन्हे। जेको अल्लाह चवे, वजो सही, जेको अल्लाह चवे उहो करणो अथसि, जंहिंखां रोके रुकिजी वञेसि। मोहम्मद जी तारीफ़ छा आहे? मोहम्मद हादी, हिदायत हुजे न सही। मोहम्मद हादी आहे। जेको हिदायत ॾींदो आहे उहो जज़्बाती न हूंदो आहे, जो जज़्बात में हिदायत न हलंदी आहे।
किथे भी ॾेखारियो मोहम्मद कंहिंखे चमाट आई हुजे, ॾेखारे मोहम्मद कंहिं ते तलवार औलारी हुजे। मोहम्मद पुछा कि मुंहिंजा करीम अल्लाह मूंखे अलाए साम्हूं छा छा चई था वञनि, गंदगार करे था वञनि, पर तो मुंहिंजे नफ़्स खे अहिड़ो मुतमइन बणायो आहे जो मूंखे गुस्सो ई नथो अचे, मूंखे कावड़ी कोन थी अचे, मूंखे गुस्सो ई कोन थो अचे। हेतिरो मूंखे चई था वञनि, अल्लाह फरमाए तो घबराए न, जेको गुस्सो तोखे अचणु खपे तोखे नथो अचे, जिथे तलवार तोखे खाइणु खपे उते तलवार नथो खणी, जिथे तोखे ॻाल्हाइणु खपे उते नथो ॻाल्हाई। इहा हसरत मां तुंहिंजी पूरी कंदुमि, इन जे लाइ जो अल्लाह चए थो मां पहिरें मोहम्मद खे तलवार खणणु न ॾिनी आहे, आख़िरी मोहम्मद खे रखणु न ॾींदुसि। मुझी खैबर खंदक तकरीर न हूंदी तो मौजू हूंदो इंशाअल्लाह हुन ते पढ़ंदासीं। इन जे करे मां आख़िरी मोहम्मद खे पर्दे में लिकाए रखियो आहे, पहिरें मोहम्मद खे तलवार खणायमि कोन, आख़िरीअ खे रखराईंदुमि कोन। मोहम्मद जेको वमा यंतिक़ु अनिल हवा व इन वही युहा जो बिस्ता वही खबर के ॻाल्हाईंदो कोन्हे। ऐं हादी हुआ जेको अल्लाह चवेसि उहो करे, जेका रोके रुकजी वञे पोइ तुंहिंजनि पीरनि खे कीअं मञूं। अल्लाह त चयोसि या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल, हे मन कुंत मौला जो ऐलान को रसूल कयो छा, चवणो छा आहे हादी उनखे मञो जेको अल्लाह चवे, पोइ तुंहिंजनि खे कीअं मञूं। अल्लाह चए थो अली खे मौला मञ, छो न मञई। जीअं अल्लाह चवे ईअं करे वो हादी आहे, जेका रोके रुकजी वञे पोइ तुंहिंजनि पीरनि खे असां कीअं मञूं। पहिरीं ॻाल्हि बि कोन मञनि, जीअं अल्लाह चयुनि ईअं कयुनि कोन, जेका रोकियई रुकियई कोन। जॾहिं अल्लाह क़ुरान में चयो मोहम्मद हिजरत करे, मोहम्मद हिजरत करे, केरु पोयां न वञेसि छो या जल्दी जल्दी करो माना आदिल न रहिया। आदिल हुआ जेका शइ हू चवे उहा कयो, जेका रोके रुकजी वञे। आदिल न रहिया, जॾहिं आदिल न रहिया ख़ारिज थी विया। असानी अल आलिम, ॿी शर्त आहे जंहिंखे पटको पारायो अथव, जंहिंखे मिंबर ते विहारियो अथव, ॾिसो त आलिम आहे, ॾिसो आलिम आहे। मुंहिंजा मौला केतिरो इल्मु हुजेसि, बायोलॉजी जो, फिजिक्स जो, केमिस्ट्री जो केतिरो इल्मु हुजेसि, ज़ूलॉजी जो केतिरो इल्मु हुजेसि, जंहिंखे हादी बणायो था, जंहिंखां हिदायत वठो था, उनखे बसि एतिरो इल्मु हुजेसि केरु सवाल करेसि, कहिड़ो बि करेसि, सोचे न। मुंहिंजा करीम क़ुरान में किथे लिखियल आहे, सूरह यासीन पढ़ो, कुल्ल शैइन अहसैनाहु फी इमाम मुबीन। असां हर शइ जो इल्मु रखियो आहे इमाम मुबीन में। ॻोल्ह वञी त इहो आहे केरु, हर शइ जो इल्मु, हर शइ जो इल्मु हुजेसि। तफ़सीर क़ुरान जा जुमला तो पढ़ा, जंहिंमें तफ़सीर वारो लिखे थो जॾहिं हीअ आयत लथी, तफ़सीर क़ुरान वारो थो चए जॾहिं हीअ आयत लथी, पहिरियों आयो ख़ुशीअ में, थी सघे थो मुंहिंजे शान में हुजे। मोहम्मद मुस्तफ़ा खे अञा चयईं चीस वेही रह, ॿियों आयो चीस वेही रह, टियों आयो चीस वेही रह। सहाबी ईंदा विया विहारींदो वियो, सहाबी ईंदा विया विहारींदो वियो। तफ़सीर क़ुरान वारो बहितरीन जुमिलो लिखियो आहे जी जेके सभु पुछनि पिया, जीअं अलीअ जो अचणु थियो, हाणे मोहम्मद थो पुछे न, हाणे पुछो न। हाणे मोहम्मद थो चए न, हाणे पुछो न। इनमा मुराद आहे के सब सर झुकाए चवन था, हर दफे वांगुर ईअं ई
चवंदे त हे आ हर दफ़े वांगुर चवंदे त हे आ जी पोइ जॾहिं ख़बर पई अथव त पुछण छो आया हो हर शइ जो इल्मु किथे भी ॾेखारियो कंहिं जगह ते ॾेखारियो कंहिं फाटल वर्के में ॾेखारियो कंहिं सवाल कयो हुजे अलीअ जे निड़ ते गुंजायो हुजे या असां तोखे ॾेखारियूं था जिन खे तो इमाम मञियो आहे सभु असांजे इमामनि जा गुलाम सभु अमीर शाम हिकु औरत खे घुराए शाम जी रात हुआ ये शीयन हिकिड़ो ढोंग ठाहियो आहे अली जे मोहबन हिकिड़ो ढोंग ठाहियो आहे त अली हर शइ जो इल्मु रखे थो ऐं मोहम्मद चयो आहे त कुल शइ न सही ना हो जेको फी इमाम मुबीना इन मां मुराद मुंहिंजो भाउ अली हर शइ जो इल्मु अथसि ग़ैब जो बि इल्मु अथसि ॼण अली जे साम्हूं हिकिड़ो कमु था कयूं जीअं मोहब्बन अली जे शीयन खे ख़बर पए त नऊज़ बिल्लाह अलीअ खे ग़ैब जो इल्मु कोन्हे दिरहम चई दीनार चई सोन चई चांदी चई यमनी उठ चई जेको चई अज़ीज़ो कंहिं शरीफ़ माण्हूअ ते इल्ज़ाम लॻाइण ऐं दौलत ॾियण इहो बनु उमैया जी पुराणी आदत आहे औरत आई मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे एतिरी ऑफर थो करी तवजो कजो दादा मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे जी तोखे अलाह सां हिकिड़ो पुटु ॾिनो आहे तूं कूफे में वञ अली जी दुश्मन आहे अली जे दुश्मन जे दरबार में बीठी आहे वञी उते चयो वञी मुंहिंजो पुटु दुनिया छॾे वियो अली जनाज़ो पढ़ाए तुंहिंजो पुटु त जहिड़ो हूंदो न पोइ सभिनी शीयन मोहबन खे घुराइजा ॾिसो अलीअ जहिड़े जो जनाज़ो पढ़ायो आहे अलीअ जी दुश्मन आहे वरी तो चवां अली जी दुश्मन आहे मोहबन दुश्मन आहे हथ ॿधी चए थी मां ॿुधो आहे अली जेको जनाज़ो पढ़ाईंदो आहे उहो उथंदो न आहे अली जेको जनाज़ो पढ़ाईंदो आहे उथंदो न आहे अली जी दुश्मन आहे चेसो दिल में वधाए थो दीनार वधाए थो दौलत वधाए थो लालच अची वई साॻी लालच जीअं उमर साद खे इब्ने ज़ियाद चयो जेके तारीख़ सां वास्तो था रखो इब्ने ज़ियाद उमर साद खे घुरायो करबला खां पहिरियां जॾहिं हुसैन मदीनो छॾे पियो छॾे चुको करबला पहुची चुको इब्ने ज़ियाद तो चयसि उमर साद हे हेतिरा पैसा दीनार ॾींदो में हल हुसैन जे क़त्ल में शामिल थी उमर साद रसूल जे सहाबीअ जो पुटु आहे रसूल जे सहाबी हलियो वियो उमर साद इब्ने ज़ियाद खां कावड़ हलियो अची न मूंखे जहन्नम जी बाहि खां ख़ौफ़ थो थिए मां नबी जे नवासे जे क़त्ल में शामिल न थींदुसि जल्दी जो वियो जेके इब्ने ज़ियाद जा ग़ुलाम हा जेके नौकर हा जेके दरबारी हा उहे चवनि था त हे शरीक न थींदो हुसैन जे क़त्ल में ॾिस केॾी दौलत रखियईसि वरी बि हलियो अची न मां हुसैन जे क़त्ल में शामिल न थींदुसि कमीनो कमीने जी सोच खे सम्झंदो आहे जी राति जे मोटी न अचे सवेर हींअर हलियो वियो कीअं मोटंदो हुसैन जे क़त्ल में कीअं शरीक थींदो चई हिन जी मां सही क़ीमत न लॻाई आहे क़ीमत सही लॻाईंदो मां रची वेंदो चमड़े ते हीअं तहरीर लिखंदा तहरीर लिखी दिरहम दीनार मोकिलियईंसि बोरी मोकिलियईंसि मथां इहो तहरीरी ख़त मोकिलियईंसि जी सोच सोच
छो तो तू खौफ करी ये बटे गालियों लिखियसि हिन जो दिमाग़ फिरियो जॾहिं अध रात जो वरी इब्न ज़ियाद वटि आयो त इब्न ज़ियाद पंहिंजनि खे ॾिसी चए थो ॾिसो वापसि आयो न ॾिसो वापसि आयो न जी छो कहिड़ी शइ ते वापसि कयो जी मां घणेई सोचो सोचण खां बाद फ़ैसिलो कयुमि त जहन्नम जी बाहि त पोइ आहे न पहिरियों दुनिया जा त मज़ा वठी वठां न हाणे इन औरत बियो सोचो मदीना वाकई अली के करो गे बजो इल्म चई भी वेठी आ हलण लगी ना की सेदिया इए न एतरो टाइम कूफे में रह जा जो मानो तो के शामण न कूफण सदण शुरू कर एतरो अरसो रह जा जी हिते को शख्स हितां को लॾे वञे मिसाल खेरपुर में 11-12 साल उते रहे शनासी कार्ड उतां जो ठाराए त हाणे माण्हू शक बोई कोन चवंदा बाबा हाणे खेरपुर वारो आहे एतिरो अरसो रही अध रात थी उथी दाऊं कई मुंहिंजो हिकिड़ो ई जवान पुटु तवज्जो कजो कि रिजल्ट रे वठी थो वञा तव्हांखे हिकिड़ो ई जवान पुटु जेको हलियो वियो दाऊं कंदी गली मां गुज़रंदी वई त मौला जो हिकिड़ो मुहिब आहे मौला जो हिकिड़ो नौकर आहे इन जी कंडीशन खे ॾिसी जेको छा थियो अथई जी हिकिड़ो ई पुटु हो जेको दुनिया छॾे वियो तुंहिंजो पीर अली काथे आहे जी अली में कमु कहिड़ो अथई जी ॾस त सही न अली आहे काथे जी कमु ॾस न जी तूं कंदे छा जी नंढा नंढा कम अली असांखे ॾेई छॾिया मसलो छा आहे जी जनाज़ो पढ़ाइणो ॾिसां कीअं था जुमिले खे पचायो जनाज़ो पढ़ाइणो आहे मौला जो नौकर आहे त तो ख़बर न अथई अली जेको जनाज़ो पढ़ाईंदो आहे उहो उथंदो ई न आहे ईअं सर हेठि करे चए थी नौकर खे ख़बर आहे सरदार खे ख़बर न हूंदी वञ मालिक खे न्यापो ॾेई छॾ सुबुह जो टाइम थियो खिताब जो मुंहिंजो जुमला है तारीख़ में ना है पंहिंजे लफ़्ज़नि मां ईअं चवंदो आहियां त उहे बि नमाज़ जनाज़ा में आया जिन कॾहिं ईद नमाज़ ई न पढ़ी रमज़ान में घटि ईद नमाज़ ते मुसल्लनि ते विढ़ंदा वाजिब पढ़नि कोन मुस्तहब ते जहिड़ो लॻो पियो ईअं रश लॻी पई एक में का पुछन था तू छो आयो चीज तू छो आयो ची मां त ॾिसण आयो है अली जो मौजज़ो मौला आयो शरीयत जो हिकिड़ो मसलो आहे जॾहिं जनाज़ो मौलवी साहब पढ़ाईंदो आहे त वारिस खां पुछंदो आहे जंहिं जुमिले लाइ महिनत कई आहे वारिस खां पुछंदो आहे त जनाज़ो पढ़ायां मौला ईअं ॾिसी इन औरत खे रोए पई थी मौला फरमाए थो इजाज़त आहे त जनाज़ो पढ़ायां एक दफ़ो पुछईंसि ॿियो दफ़ो पुछईंसि जॾहिं टियों दफ़ो पुछईंसि त अदाकारी करे जुमिले ते तवज्जो कजो हीअं अदाकारी करे हीअं ज़मीन ते वेही रोइण लॻी हिकिड़ो ई त पुटु हो जेको दुनिया छॾे वियो हिकिड़ो ई त पुटु हो जेको दुनिया छॾे वियो तवज्जो कजो हिकिड़ो ई त पुटु हो जेको मूंखे छॾे वियो दुनिया खे छॾे वियो इमाम फरमाइस तो ख़ामोश दुनिया छॾी न थई छॾराईंसि थी दुनिया छड़ी न थई दुनिया छड़ाईस थी मौला तकबीर है इन जो ड्रामो पेरी तकबीर ते बी तकबीर ते न टीह ते चौथी ते पंजी ते लाजमी उठ जा जने मौला जनाजो पढ़ाई बस कयो जे तो सलमान जे तो जी मौला जे तो दफन करे जे तो धप न करे वने ये लफ्ज मां जो बुधा का पेरो अदाकारी करे आई मजाक कोन तो पढ़ा जुमलो एड़ो मौला जे कदमन ते गिरी मौला मुखां गलती थी मुखे माफ कर मुखे पुट वराए दे
इमाम जसो याद कर वो वक्त जॾहिं फलाणे फलाणी जगह ते घुरायो ऐं तोखे चयो ऐं त पंहिंजे पुट जो वञ हे ड्रामो कजां उते तो छा चयोसि उते इहो ई त चयोसि न मां ॿुधो आहे अली जेको जनाज़ो पढ़ाईंदो आहे उहो उथंदो ई न आहे ख़बर बि हुई इन सिचती हल इहा बि ख़बर अथई इमाम फरमाए तो ख़बर न आहे जे चवंदी त ॾेखारींदोसि हिते थोड़ो सोचो जेको दुश्मन जे ॻाल्हियुनि खे हाणे ईअं सम्झो रिकॉर्डिंग थो करे तव्हां ऐं असांजा अमल न ॾिसंदो हूंदो ॾिसंदा हूंदो न कोन ॾिसंदा हूंदो ॾिसंदो मूं पियो करे सभु ॾिसंदो नेट डिलीट थींदी 5 साल 10 साल 15 साल 20 साल 30 साल खणी सदी हले पर वो जेका अलीअ वारी रिकॉर्डिंग आहे न हिसाब लगा जिथे अली नथो चाहे उते तूं उते वञी थो अली मौला हीअं अली जे साम्हूं जॾहिं इहा रिकॉर्डिंग ईंदी हूंदी अली रोईंदो हूंदो या ख़ुशि थींदो हूंदो असां मौलवी पैसा ॻाल्हायूं था पंहिंजनि सां रिकॉर्डिंग थींदी हूंदी न थींदी हूंदी मौला चवंदो न अहमद साहिब ॿुधाई पियो हेॾा फज़ाइल ॿुधाई पियो हे जेका रिकॉर्डिंग आहे इन जो छा कंदे हर उहो अमल कर रिकॉर्डिंग थी चई वञी अली खे राज़ी कर सॼी ख़बर अथसि तूं किथे वेंदो आहीं किथां ईंदो आहीं कीअं ॻाल्हाईंदो आहीं कीअं हलंदो आहीं कीअं घुमंदो आहीं सॼी मौला खे ख़बर मौला चयसि मूंखे इहा बि ख़बर आहे जिन ॾेखारे चयसि न इतबार घणे मिठो पई तारीख़ लिखियो अरब में अॼु बि दस्तूर आहे त औरत जॾहिं हिते हथ रखे तो माना सफ़ा मजबूर थी वही है सफ़ा मज़लूम थी वही है तो मौला के अलाए केड़ो वक्त याद आया मौला ने की पुट जिंदा करे पुट हो माई जो ओ शरीफो इब्ने हजर मक्की तो लिखे जॾहिं यो जिंदा थियो त अली जे कदमनि ते किरियो मां जे कदमनि ते न त मां ये कुड़ियूं अखियूं करे कावड़ मां ॾिसी चयसि मां हे ज़िंदगी मां वठी ॾिनी थमे जी तो न ज़िंदगी ॾिनी आहे हिन जी ज़िंदगी जे हिन ॾिनी अथई मां त आहे जी अम्मा जॾहिं पहिरियों ज़िंदा हुयुसि जॾहिं पहिरीं ज़िंदगी हुस त मां हुस बेहया जॾहिं बेहया हुस त बेहया जा कदम चुमंदो हुस हाणे बणिजी वियो हया वारो पूरी काइनात में अली खां सवाइ मूंखे हया वारो नज़र ई न आयो हया वारा जो इमाम अली बेहया वञो मौला सां छा वञे हया वारनि जो इमाम अली जेको सोचे न हर शइ जो इल्मु हुजे वो इमाम मुबीन वो हादी उन खां हिदायत वठो हथ तो ॿुधां माण्हू मुनाज़रे सां शियो न थींदो सवाल ई पैदा न आहे दीन ते जॾहिं बि वक़्तु आयो आहे त मुनाज़रो न आले मोहम्मद मुबाइलो कयो आहे किरदार सां माण्हू शियो करे किरदार सां सलवात पढ़ो आले एक दफ़ो वरी सलवात पढ़ो आले मोहम्मद अचो सी बिस्मिल्लाह सलवात पढ़ो आले मोहम्मद
किरदार सां शीयो कर हिज़्बुल्लाह हैदर भुट्टो तो जुमलो तो ॾेई वञे शीए खे वहाबी खे शीयो न कर बरेलवी खे शीयो न कर अहले हदीस वारे खे शीयो न कर छद बेजी बचर शीए खे शीयो कर त ॿारहों अचई शीए खे शीयो कर घणाई आले मोहम्मद के पसंद ही ना है जितना थोड़ा हो जो खुलूस वाला हो जो अस्सालिसो अस्साबिर याद आ ना पहिरियों आलिम पहिरियों आदिल ॿियों आलिम टियों साबिर जेका हिदायत वठो था जेके हादी बणायो अथव जेके ख़लीफ़ो मुक़ररु कयो अथव उहो साबिर हुजे माना दुनिया भले कुछ भी चई वञेसि सर हेठि झुकाए ईअं मुस्कुराए वरी मथे निहारे चए साह थो त तुंहिंजे करे थो साह बुजुर्गो पहिरें मासूम खां वठी आखिरी मासूम ताईं तव्हांखे सभु साबिर नज़र इहो सब्र हो न जे सब्र न हुजे हा त ज़हरा जूं के पासीरियूं भॼनि इहो सब्र हो न जे सब्र न हुजे हा त अली जूं धीअरूं पीउ सां ईद न कनि इहो सब्र हो जे सब्र न हुजे हा त सकीना जा दुर न बुजुर्गो भाइरो अली खे बज़रबूं लॻियूं आहिनि बज़रबूं वहाँ चंदा मौली साहब सां हिकिड़ी ॿुधी आहे जेका अब्दुर्रहमान इब्न मुल्जिम मौला खे हई बज़रबूं लॻियूं हिकु जेका अब्दुर्रहमान इब्न मुल्जिम हई आहे ॿी ज़रब मौला खे तन्हाईअ वारी ज़रब ईअं झंगलनि में वञी रोईंदो हो रोई रोई चवंदो हो मुंहिंजा करीम अल्लाह मुंहिंजे ज़हरा जो कसूर कहिड़ो पोइ जेका तन्हाईअ वारी ज़रब आहे न ॾाढी ॾुखी आहे रोई रोई चए मुंहिंजा करीम अल्लाह मां एॾो ग़रीब आहियां जो मुंहिंजे साम्हूं ज़हरा खे चमाटूं थियूं लॻनि अल्लाह अकबर रहण वारो मसाए मखसूसी साईं पढ़ंदो बसि ॿ चारि जुमला ॿुधो मां सवेल चयुमि न धी जी असरत हूंदी आहे त मां बाबे सां ईद कयां हसरत वॾी हन पर पूरी न थी सघी हसनैन खे घुराए तो मदीने वञी मुंहिंजनि धीअनि खे वठी अचो मां धीअनि सां गॾु ईद करणु थो चाहियां अब्बा सरकार हिकु कुंड में रोए थो रोई चए थो बाबा मां तुंहिंजो पुटु न आहियां बाबा मूंखे कुझु नथो चई अली रोई फरमाए तो ते ॾुखियो कमु रखियो अथमि तो ते वॾो वज़न रखियो अथमि बाबा हुकुम कर मां हाज़िर आहियां रोई रोई अली चए थो तुंहिंजो कमु आहे जॾहिं कूफे जे क़रीब पहुचनि त पीउ खे इतला ॾिजां ऐं रोई रोई चइजां हटी वञो जो अमीर जूं धीअरूं थियूं अचनि बुज़ुर्गो जॾहिं कूफे जे क़रीब अली मौला पंहिंजे धीअनि जो इस्तक़बाल करण आयो जनाब अली महमल जे क़रीब अची जनाब ज़ैनब जे महमल जे क़रीब अची ये पर्दो हटाए अली रोई फरमाए तो ज़ैनब सुञाणी कूफो थोड़ो अॻिते हलिया ज़ैनब सुञाणी कूफे जी बाज़ार थी
थोड़ो अॻिते आया अली 7 दफ़ा ज़मीन ते वेठो वरी मथे उथियो लब हिलाए थो ॻाल्हाए थो आवाज़ निकिरे नथो हा कोलाब जेल वारो जनाबे ज़ैनब रोई चे थी बाबा ॻाल्हाई बीठो बाबा लफ़्ज़ बि नथा निकिरई बाबा छा थो चवणु चाहीं रोई चे थो न तूं रो न अली खे रो कीअं ॾसे कूफे जो मेन चौक या हुसैन कूफे जो मेन चौका न ॻाल्हाइण वारे अली जी धी थी चे बाबा ये बाज़ारूं ये शहर ये चौक ये बहादुर पुटनि खे ॾेखारबा आहिनि बाबा मां त तुंहिंजी पर्दादार थी आहे रोई चे थो ॾेखारियई न करे थो मता क़िस्मत वठी अचे या हुसैन या हुसैन या हुसैन उड़न वारो जीअं जो ये घर आया ऐं दरवाजे के करीब जो पहुता औरतुनि जो ये हुजूम ॾिठो मुझे मौला अली गाज़ी के सर करे गाज़ी ये छाजी रशा छाजो हुजूम अची मौला परे परे खां औरतूं आयूं मुझे मुर्शिद ज़ादी की ज़ियारत कर अली रोई फरमाए थो इन्हनि खे हटा चईं सुबुह जो अचिजो मुंहिंजी धीउ कॾहिं एॾी रश न ॾिठी आहे मुझे धीअ दी रश न ॾिठी आहे रोई चो मौला इहा त औरतुनि जी भीड़ आहे मौला शाम में शराबनि जी भीड़ अल्लाहु अकबर घर आया रात गुज़री जॾहिं सुबुह थियो कूफे जूं औरतूं आयूं औरतूं चौधारी वेठियूं विच में मुंहिंजे मौला पंहिंजी न्याणियुनि खे विहारियो अली मौला रोई चे थो ओ कूफे जूं औरतूं सुञाणो ही मुंहिंजूं धीअरूं अथव मसाए मां पढ़ी छॾियो ही मुंहिंजूं धीअरूं अथव हथ ॿधी पेरनि ते रोई चवनि थियूं मौला असांखे ख़बर आहे हीअ ज़ैनब आहे हिन जो वॾो शान आहे ख़बर आहे हीअ उम्मे कुलसूम आहे हिन जी वॾी फज़ीलत आहे रोई चे थो इहो ई त सोचे मां रोआं थो न जंहिंजी एॾी फज़ीलत आहे वसियत थो कयांव इन्हनि खे पथर न हणिजो अल्लाहु अकबर इन्हनि खे पथर न हणिजो वक्त गुज़रंदो वयो पहिरियों आयूं हथ आज़ाद पहिरियों आयूं अली जहिड़ो साबिर इमाम इस्तक़बाल लाइ बीठो वसियतूं कयई सुञाणो पत्थर न हणिजो जॾहिं अब्बास जा बाज़ू कटजी विया अकबर जी जवानी हली वई हुसैन जी लाश पामाल थी वई आज़ादार पहिरियों आई हथ आज़ाद हाणे जो कूफे आई हथ हीअं बधल मौला तव्हांजी आज़ादारी क़बूल करे जिन जो कूफे के करीब पहुती या कोई बेहया की पढ़ा लकुड़ो हाथ में या हुसैन लकुड़ो हाथ में खिलजे तो सजा दबीर अन्या बाजार सजी कोने अन्या दरबार सजी कोने आज़ादारो ये जुमला जो चाहिए या जनाबे सकीना जी उम्र नंढड़ी रोई रोई चेती बास जा अच्छा चाहिए रोई चे तो नचो डसे मता पुफी मरी वरी अल्लाहु अकबर आज़ादारो जने बाजार सजी वैया या ऐलान थियो सकीना करीब थी रोई थी सजाद चवीन मुखे चबाटू भले सजाद चवीन मुखे लकुड़ भले हलन पर सजाद मुझे पीउ के बागी न जो और मुझो पीउ वॾो नमाज़ी अल्लाहु अकबर आज़ादारो अली जे धीअनि खे चयुनि हलो रोई रोई चती की हला इन शहर में मुझ
चवियो या चादर जो या हथ छोड़ियो आजादर कोई कमी न इहो जो ॿुधई लकुड़ हवा में उॾाईंदो आयो हर बीबी चेती दुआ करे ज़ैनब खे न हणे दुआ कयो अली जी धी खे न हणे आजादर जी हवा में हलाईंदो आयो उते आयो जिथे सजाद बीठो हीअ जो सजाद खे हलण शुरू कयई हिक गेदड़ा जंहिंजे गले में रसी रोई रोई ज़ैनब जे भरिसां आई रोई चेती अम्मा हली हा मुंहिंजो हिकिड़ो बचल रोई रोई चेती कीअं हला इहे औरतूं मूंखे सुञाणे मातम